नौकोट के करीब दैस सामरोटी में जमींदार और कमदार की जानिब से वाटर कोर्स की सफाई करने वाले करीबी जमींदार के 2 मजदूरों को तशद्दुद का निशाना बनाया गया और कुल्हाड़ी के वार करके उन्हें सख्त जख्मी कर दिया। करीबी गांव के लोगों ने जख्मियों को अस्पताल पहुंचाया। इस वाक़े पर नौकोट थाना पर रिपोर्ट भी दर्ज करा दी गई, मगर नौकोट पुलिस मुलजमान के बासर होने पर उन्हें गिरफ्तार नहीं कर रही, जिस पर जख्मियों के वर्षा में स्टाल फैल गया और नारेबाजी करते हुए नौकोट से मीरपुर जाने वाली मेन शाहरा को टायर जलाकर रोड को ब्लॉक कर दिया है और कहा है कि नौकोट पुलिस हमलावरों को गिरफ्तार नहीं कर रही। जिम्मेदार जा गडवा असा वासी चाचे रास्ते हारी ऐं हुआ जे चौधरी जावेद जो मैनेजर आहे कादियानी आहे नईमा पंहिंजो हुन चयो इहो त हुनखे अलाए को घटि वधि ॻाल्हाइणो, हुन हिसाब सां हुननि चयो चौधरी साहब असांखे घटि वधि न ॻाल्हाए, त हुन इहा ॻाल्हि कई त चए तूं आई केरु, हुतां कुआड़ी खणी हुनखे 2 टे धक हयां, मारो भाउ ॿियो लक्ष्मण वियो त उनखे 2 टे धक हयां, ॿिन्हिनि भाइरनि खे धक हणी ऐं सफ़ा हुन वारी ॻाल्हि बेहोश करी भॼी वियो। असां हुन वियासीं थाणे ते, त थाणे वारे NC कान कटी असांखां। उन इहो चयो त चयां पहिरीं मरीज़ खे खणी अचो, इलाज करायो, त पोइ असां हुनखे कानून कार्रवाई कयो था वञूं। करां थो साईं, असांजा पाड़ेसरी नाले प्रभु ऐं लक्ष्मण ही छेड़ में वेल हुआ। उते नईम जेको चौधरी जावेद जो मैनेजर आहे, हिन उन्हनि खे मुंहुं मारी करे कुआड़ियुनि जा वार कया आहिनि, धक जाम आया आहिनि, उहे अस्पताल में हीअं दाख़िल आहिनि। असीं SP साहब DIG IG सभिनी खे अर्ज़ु करियूं था त असांजो थाणे में केरु बि ॿुधण लाइ तयारु न आहे। असीं वञूं त असांजी केरु कोन थो ॿुधे, ऐं तंहिंखां पोइ असां हींअर असांजी NC कटी आहे, पर हू जेके गिरफ़्तार करण विया आहिनि हू रईसनि ऐं वॾेरनि चौधरीनि जे औताक ते चांहि पिया पीअनि। असांजी केरु बि ॿुधण वारो कोन्हे। असीं SP साहब खे अर्ज़ु था करियूं, असांजी फौरन नोटिस वठी ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ कानून कार्रवाई करे ऐं इन केस दाख़िल कयो वञे। उन्होंने IG सिंध, DIG मीरपुर खास और SSP मीरपुर खास से मुतालबा किया है कि नौकोट पुलिस के इस रवैये का नोटिस लिया जाए और फौरी तौर पर मुलजमान को गिरफ्तार किया जाए। मलक इस्लाम, वैश न्यूज़, नौकोट।